सजो हिंदुस्तान हे भगत घनश्याम जी दुआ है उन उस्ताद जी दुआ पर बी त गाल सिंध में हिकड़ी मां प्रोली तो पुछां भाई साहब ने चाहे के हाली छड़े सिंध में उमर ए मारी होया केर पहले ये थोड़ो मिसाल है सिंध में उमर जी मां ए मारवी जी मां पाण में साज हुजन थोड़ो ध्यान है उमर जी मां ए मारवी जी मां पाण में साज हुजन मारवी 2 महीने जी हुजे वा मारवी जी मां गुज़र थी करे वने उमर जी मां हुन के पैजी प्यारिया थन उमर जी केर थी पर उमर के कोन खबर ही काई मुझी भेणा हाने तेड़ी साईं दया कया भोले भंडारी अगे हेडा मुंह ढकी दी माता हाने मुंह ता लई दरी दरवाजे ते पर्दा चढ़ी जाए अजा को मुंह ढके भाई साहब जेडी मलवा मारवी जान थिया सैलन सा गजी खूह ते पानी पे भरण वई हेडो घूंघट लगल हो जेडी मल मारवी नार जो हलायो हवा जो लगी मारवी जो घूंघट उड़ा में जीवियो उमर जी नजर कहते पई मारवी ते उमर बा में हथ विजी चे तो या खथीला मारवी चेती इनके खथी खथी न जजा इनके खथी खथी न जजा या खथी थी खस्तूरी मारी चेती उमर मुखे मोकल दे उमर चे तू चरी ए सोन चांदी महल तुझे गाड़ मारवी चेती बुध उमर हो ये कह भी बात जे भेड़ खे जे खमू खा थी मोचार ये उमर ए मारवी ससुई पुनो सोरठ गाहे त साईं कंवरा अज भी सोरठ वंथली जूनागढ़ में 9999 डाको अज भी मौजूद हाने थी आई जूनागढ़ साईं कंवरा उन जी धीअ सुशीला अज भी अमरावती में 3 साल थे चोलो चढ़ी साईं कंवराम जी कंवर नगर उए कंवर में छो गुण आहे वे जो सत्कार गरीबन जा कार त साईं कंवराम हे हथ दीदो त बियो थो न दिसंदो ई महबूब जा कम होया कोर विकणे त घर जो गुजरा बाकी कोई अचे वने त साईं कंवराम ई दिले रो भगती करे सिंध में साईं कंवराम के लाल जे मेले ते मनाना साईं कंवराम ताजी भगत खपी साईं कंवराम के तो भगत त कंदासी पर बी गाल हे 20-25 लूला पिंगला भी असा सा साण हो पैंच हिक बेडे पिया न्यार अगे मेहमान दो चवंदा से भगवान आयो अम्मा हाने मेहमान तो घर में जन त ये बिना चौमा से तूफान अची वा साईं कंवराम ये खजा 20-25 तक मुखी साज साईं मालिक सिंध में साईं कंवराम हुआ भगत कया सुबह थियो साईं कंवराम हाथ जोड़े जेके 20-25 लूला पिंगला वठी वियो एक हाथ जोड़े पूछे तो अबा सेवा टेल में का कमी त न थिया एकरो थी ते तो साईं कंवराम ता के दी ताकत न हुई त साके ते ता छो वठी आया हाथ जोड़े ते तो अबा हुकुम त कर जे तो साईं बीरी माजी से न मिले ते भोज रात भगत भी न कंदा से त साईं कंवराम इनन गरीबन जो होंदो सोरठ गाए त साईं कंवराम देखे ताकत न है अरे भाई
सोरठ चवई मंगता तो तबी छल पवंदम बेली पार हिन वेचारी जवर मां हिन वेचारी जवर मां तू त कहड़ा कंदे बेलिकार खड़ी सुनंदा ए बेली साज खड़ी सुनंदा ए बेली साज बेली मोटी रंगड़ी मंगता छोट भाई मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो साहिबा मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो जन्म हीरो हाथ न आवस मनुष्य जन्म हीरो हाथ न आवस ये गाली वेंदा से त सजी रात गुजरी वेंदी साईं कंवराम जो हिते लगंदी 7-8 रातियूं मीरा ईंदी सूरदास बरोदे वारी अरे मास्टर चंद्र जेड़ा ईंदा घणे घणे कलाकार ईंदा भाई साहब मां त हाणे भी वरी चंदुम के कवि जो हिकड़ो अखर चई हिक जहड़ो डी न रात होंदी जड़ो जड़ो समो त साईं कंवराम इया तो कजो वो त मनुष्य जन्म हीरो हाथ न आवस मनुष्य जन्म हीरो हाथ न आवस भाई तेरे जोड़ा सीलत तेरा जी मिलना हो गई तो मिलोड़े भाई साधो यही मिलना यही अब आ जाओ तो जय श्री कृष्ण
हिकड़ी तो कचाई पोइ बाबा नितनेम जंहिंजो आसो बिहार गए आहे त मन सही गाल पूछे उज्जैन नगरी में राजा वीर विक्रमाजीत पर दुख कटण हारो दो भाई साहब हे हकी गाल जे पूछे असा त जीरायूं हीरो त बना रहो असा हो उस्ताद भगत घनश्याम यार वो अज भी वेल ना मरंदा केरन चई के कवि कलम खणी लिखवा केर चवे तो ही आशिक मरंदा चीरा गुमन जहान में गुल सरंदो पर अतुर न सरंदो सरंदो चंदन पर अगर न सरंदो ये जून न वठंदा वरी अथव जोगी जीरा हिन जगत मरंदा केरे मरंदा ने पापी जिए मोहर ना कस पहला जमर होया पाण में केर पी पुट माना पहला जी हुआ तंत अज भी मौजूद है हम आए दादी भेण हुआ पहला जी तंत केड़ी आ होलिका में जेको असा रोट बचाईंदा आहियूं उहा तंद हणंदा आहियूं उहा तंद कॾी न सड़ंदी आहे ऐं हाणे ॾे त 2 मिंट में सड़ी वेंदा आहिनि भाई साहब जे हक़ी ॻाल्हि असांखे ख़बर न आहे अलाए साईं कीअं अॼु पियो हलाए भाई साहब वञणो 5 नंबर आहे पहुतो हिते आहे मुंहिंजा महबूबा मां हीअं चवंदो मैं त असांखे हाँ असांखे खबर कान आहे असांखे खबर कान आहे असांखे खबर कान आहे हलाइण वारो साईं कीअं पियो हलाई हलाइण वारो साईं कीअं पियो हलाए असांखे खबर कान आहे असांजी खबर कान आहे असांखे खबर कान हलाइण वारो साईं कीअं पियो हलाई हलाइण वारो साईं कीअं पियो हलाए असांखे खबर कान आहे असांजी इन कल युग में केडी बीमारियों थी वई है खड़ी वजी ने चाहे की ई गाल केडी
है मस्तन सा मालिक करे तो न देखा मस्तन सा मालिक राणा लगी हो तो कल पवे न तो कुछ लगिया वाला नू चित बाहे मरे हन वो सरे न करो आवे से तुम्हारे वाला नूड़िया मस्तन संभाल को करे तो न देखा मस्तन संभाल को परी इश्क वरनेला नाहे काई रेखा इश्क वरनेला नाहे काई रेखा पड़ल जो पड़ल जो हिते कोई कम नाही पड़ल जो हिते कम कोई नाही असांजी असांखे खबर कान्हे साये छे माया जो पतो की न पातो भाई साहब जी ओ राधा इन साये छे माया जो महाराज स्वामी साये छे माया जो पतो की न बातो पड़ा के ही घुस लगा अंत न जातो पड़ा के ही घुस लगा साये छे माया जो पतो की न बातो साये छे माया जो पतो की घुस लगा अंत न जातो पड़ा के ही घुस लगा अंत न जातो प्रीतम ही न पिरमा हलिया हराई प्रीतम ही न पिरमा हलिया हराई भाई साहब ये थोरो गोर होंदा न मुखे घणे भागे मगज में गाल वेंदी आ कोई कई बी गाल दे स्टेशन ते पहुंचो अगे सिंध में बस बाबा थो या भी तो कहते चई मां समापति गंद मोडी साईं जी फोन दियो थे वो भी पलो पाया तो अगे सिंध में जे धिया हुंदी त 12-13 साल जी छोकरी थी त मंगाइण ऐं पढ़ाई थी बस बाबा 12-13 साल जो मंगाइण शुरू कंदा पढ़ण वडा मंगाइण शुरू कंदा सिंध में त छोकरियूं रोइण शुरू कंदियूं ऐं अॼु मंगियूं न आहिनि त मोबाइल लगी पई आहे बस भाई साहब डंडो वठण में छा ॾींदी पई हकी गाल इन यार जे वेठो है साहब न त मुंहिंजी दिल बि न आहे अॻे सिंध में अॼु हिते छोकिरियूं मंगियूं न आहिनि त मोबाइल लगी पई आहे पहिरियों त घोट खां पुछंदी रजिस्ट्रेशन जी ड्रेस कहिड़ी वठी थी रेडी कहिड़ी वठी अॻे छोकिरियूं रोईंदी ऐं हाणे छोकिरा था रोइनि भाई साहब ॿी ॻाल्हि ऐं हकी ॻाल्हि मां त इहा साईं खे वेनती कंदुमि लाल साईं ते इन लेती ॾेती खे परे करे छॾनि हिकु सेकंड ते मां थो ॿुधायां हो चवंदा न मछली जल की रानी है पढ़ंदा आहिनि
चई पत्नी घर की रानी है। भगत साहब तांडी ध्यान चई पत्नी घर की रानी है, करती अपनी मनमानी है। काम बताओ तो चिढ़ जाएगी, शॉपिंग कराओ तो खिल जाएगी। भगत ये हकी गाल जेकी बुधाई कई साईं मां कंवराम छा चंदो सिंधु में हिते भी चाहिए पतिय जे प्रेम में हरदम गुजारण नारे के गुरजी। पति ब्रह्मा पति विष्णु पतिय जी मूर्ति दिल में विहारण नार के गुरजी। हिकरो पहिरियों पलो पाए पो मथा ऐं असां हिन भाउ जी त सदाई जीअं आहे नी तीअं रंग जल हुजे। चई ऐसे रंग दो रंग ना छूटे चाहे धोए धोबी सारी उमरिया। शाम पिया मोई रंग दे चुनरिया। ये रंग न लगंदो आ भाई जे बे मिसाल ॻाल्हि भाउ जी शादी हुई घर वारी जी माना भाउ जी शादी थी त 9,000 कारो मूं कंदी असां दांगीअ सां। बस मामा ये खंड भंडारे ते थी पहुंदियूं आहिनि बाबा, ॿियो हिन जो कुझु न आहे, भंडारो ई खपे। पोइ उहा 10,000 वारी ड्रेस पाईंदियूं, हिक ॿिए में साहेड़ियूं मिलंदी, जे आइसक्रीम न थोड़ी किरंदी त उन ड्रेस ते दाग लॻंदो, सुबुह वॉशिंग मशीन में विझंदियूं। अबा जे ये कलर लई वियो त 10,000 ई पाणीअ में, ये पूरा रंग न खपनि। हे हिकु इन यार जो बि पलो पा दीपू ऐं नरेश इन्हनि पाण में ॿेली रहिजी अचे। असां हिन यार जी रहिजी अचे, जी मुंहिंजी घर वारी वेंदी अथसि त जल्दी ईंदो आहे मिशन ठाहिण। हियूं जा दातर रहमी सब जे भले वारा यार हिम जा दातर सब जी रहिजी अचे। असां भाउ रमेश लाल अलाह असांजा मेणा जल्दी मोखे साईं आहिनि, जल्दी अचे न साईं त असां जल्दी अचूं। असां रमेश लाल खे बि जल्दी ॾोह टोज में हे मुंहिंजा दातार रहमी मुकजा रहमी मुकजा असां भेण मीरा जी भी रहिजी अचे सल सब जी। ॿियो असां जमनू कुरसवाणी फलीवारी मां त जमनू खूबचंद जी सजी फुलवारी भाई साहब जेके खूबचंद कम कया कटनीअ ताईं असां ॾिठासीं उन महबूब जा दीदार। जे यार 10 रुपया कमाए त 5 रुपया अखियुनि सां ॾिठासीं दान कंदो। ये खूबचंद जा लका अहिड़ा असां ॾिठासीं, कटनीअ वेंदासीं साईं कंवराम जो भाटियो जो शांगार अॼु बि उते उनजी फुलवारी आहे। असां रमेश लाल जी बि इहा आस पूरी कजा, जल्दी असांजा मेणा मोखे जे नानो नानो सॾु करे नाने खां ख़र्ची वठे। सब जे भले वारा यार महर पवैयार बाछम पवैयार महर पवैयार बाछम पवैयार सारा महर पवैयार बाछम पवैयार। तो सभिनी ये जेकी सजन आहे तंहिंजी बि मनोकामना पूरी। साईं कंवराम इहा तोखे चवंदो ओ नाले
धणीअ जे बीड़ो तार मुहिंजो नाले धणीअ जे बीड़ो तार मुहिंजो निधड़े आया मन मारी निधड़े आया मन मारी मास्टर हे सुणो ॾिसे तो मूंखे हिकिड़ी दुख अची वई आहे। मास्टर चंद्र साईं हेॾा दिया साहब आयो सुपात्र वेठा अथव भाई साहब होॾा मास्टर रतन लाल आया सुपात्र हाँ हाँ असांजा उदासी साहब भाई कैमरा तो घुमायो मास्टर चंद्र जे सुणन के ॾिसे उता चए त सुण पंहिंजे अखियुनि खे झल तूं सुण पंहिंजे अखियुनि खे झल इहे तीर न हण पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं सुण पंहिंजे अखियुनि खे झल तूं सुण पंहिंजे अखियुनि मास्टर चंद्र कीअं ॻाईंदो सुण पंहिंजे अखियुनि खे झल तूं इहे तीर न हण पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं इहे तीर न हण पल पल तूं सुण पंहिंजे अखियुनि खे झल तूं हाँ इहे कारा वार लिकाई थो
कारा वारल काई थो वाशिंगन खां तड़काई थो इहो डंग सही की न सकबो इहो डंग सही की न सकबो नागन खां बची की न सकबो इहा ॻाल्हि समूरी सलबो सुना पंहिंजी अखियुनि खे जलबो सुना पंहिंजी भाई जोरदार तारियूं असांजे भगत साहब जे लाइ असांखे ख़बर कोन आहे सच चयूं कीअं अमा भोलेनाथ जी मौज कराए सतगुरु स्वामी शांति प्रकाश जन का नामदान वठी असांखे भी कहिड़ी राह ते वठी हली आहे जो अहिड़ा संत महात्माऊं असांजा प्यारा साधक भक्त वरी क्या बात है भाई साहब परसराम दिया साहबन जा परसराम साहबन जी सुपात्र असांजो मास्टर रतनलाल उदासी क्या बात है उन्हनि जा सुपात्र अची करे हिन दर ते असांखे आशीर्वाद बख़्शन पिया असांजो अहिड़ो प्यारो भाई कैमरा ते घुमाए भाई तारी भी हलाईंदा बिल्कुल भाई सच चवां जॾहिं लंघंदो आहे अमा जे दर ते ॿियूं माताऊं बि पेरे पई वेचारो चौखट चुमी पोइ अॻियां पंहिंजे घर ते चुमंदो आहे चवंदो आहियां क्या बात है अमा कहिड़ी जॻह ते विहारे वई आहीं छा छा कराए वई आहीं तुंहिंजी रहमत आहे सुबुह खां वठी करे असांजे पोयां ॿ टे ॼणा अञा आहिनि भाउ असांजो अशोक हिकिड़ो मिंट मां भाउ अशोक माणिक बेंगलोर खां सीरजी आयो आहे तो माता जी वर्ती आहे भाई गांधी जी हमारे भाई वहां से बेंगलोर से चल के आए हैं राजू भाई अहमदाबाद से चल के आए हैं कहाँ से लोग आए हैं 5 नंबर से हमारे दादा ठाकुर दादा है तो 3 नंबर से दिया साहब के सुपात्र आए हैं भाई अशोक मानिक जी सुबह से इंतजार कर रहे हैं हिकड़ो भजन गाली मां चो जल्दी गायो पोया भाट जल्दी मानिक साहब बस तारी भाई तारी नाला हे बिलिन जी जोड़ी सदाई जुग जुग जिए भाई साहब मां हिन खे की तू कचन तई ॾिसो जोड़ी मजेदार क्यों मौज मचाए भाभी इहा जोड़ी मजेदार क्यों मौज मचाए सतराम साईं कंवर राम रास रचाए ओ ॾिसो जोड़ी आ ॾाढी ठहे पई ओ ॾाढी वणे पई ढोलक ॾिसो जोड़ी मजेदार मौज मचाए बोले जोतन वारे साहिब की भाई अशोक मानिक जी अमा ते सुठो भजन लिखियो अथऊं जल्द सुबह खां इंतजार था कनि वेचारा सीरजी बेंगलोर में आहिनि हेलो बोल शंकर भगवान की जय बोल माता रुक्मणी देवी की जय खे बुधाया हाल मां दिल जो तो खा सवाए कोई न मुझो सूरत जह जी चंड खां भी प्यारी माता रुक्मणी ता वना बलहारी सूरत जह जी चंड खां भी प्यारी माता रुक्मणी ता वना बलहारी सूरत जी चंड खां भी प्यारी माता रुक्मणी ता वना बलहारी
बलिहारी अशोक माणिकजन जे लाइ बेंगलोर का सीजी करे आया प्रोग्राम हो गिरधर भगत हो चई माता वर्षे ते जरूर पहुंचंदुम असांजी भेण आए पप्पू गुप्ता जी पर मुंजी भेण नंढी ओडिशा में सीजी आई आ ओडा जीजा जी बॉम्बे में सचपच नुमाइंदा ये असांजी भेण भाई धन्यवाद कजे भाई किडा किडा अचन था पिया असांजो मास्टर रतनलाल साहब हो और हीर हिकड़ो भजन जल्दी साईं मिनट वो पेरो गायो बेटा ढोल लगाए लियो ना हां मूल मंत्र आत्मा जो देंगे मूल मंत्र आत्मा जो देंगे
मंत्र आत्मा जो जंहिंजे हीरा हीरा में सोई मदा माणी दो जग में सोई मदा जंहिंजो शंकर में विश्वास माणी दो जग में सोई मदा जंहिंजो शंकर में विश्वास पल में थो पूरू करे जंहिंजी जेका अंदर में आसा जग में ही सो बजा
भाई जोरदार तालियूं असांजे मास्टर रतनलाल उदासी साहब केर हूंदा हुया जिन मास्टर चंद्रजन खे कलाम लिखी ॾींदा हुया उन्हनि जा सुपुत्र काॾे इन्हनि गुमनामनि में ईअं खोइजी विया हुया खबर ही न पई भई पंहिंजे मौज मस्ती में कम में लगा विया पर चवंदा आहिनि डीएनए में उहा ॻाल्हि हूंदी आहे लख शुक्राना असांजे महाराज रमेश लाल जा जिन मूंखे इन्हनि सॼणनि सां मिलायो मुलाक़ात अमां सां पहिरियों ई थी आहिनि पर वाह जो उहा ई पिता साहिब वांगुरु लिखणी न सिर्फ़ असांजे फिल्म जे लाइ लिखियऊं पर ॿियनि केतिरनि फिल्मुनि जे लाइ जेके हिननि जूं जल्दी रिलीज़ थी रहियूं आहिनि छा त लिखणी अथनि क्या बात है हिकु दफ़ो वरी ज़ोरदार तारियूं असांजे दादा शीतलदास उदासी साहिबनि जे लाइ लख शुक्राना। बोलो गुरु नानक देव की गुरु जी मेर मैया सा थी तो कारज पूरो गुरु जी मेर मैया सा थी तो कारज पूरो गुरु जी मेर मैया सा थी तो कारज पूरो हुजे बल कहिड़ो कम भी हो मुझे बल तेरो कम भी रहे सो नाय दूरो गुरु जी मेरा मयासा ती तो कारज पूरो बोले जी मेरा मयासा ती तो कारज पूरो बोले जी मेरा मयासा ती तो कारज पूरो बोले जी मेरा मयासा दया जी सतगुरु वटे कमी कान आए दया जी सतगुरु वटे कमी काई कान आए कृपा करुणा सा भरियल सतगुरु पाण कृपा करुणा सा भरियल सतगुरु पाण दया जी सतगुरु वटे कमी कान आए दया जी सतगुरु वटे कमी कान आए कृपा करुणा सा भरियल सतगुरु पाण आए सतगुरु पाण आए जंहिंजे दर्शन सां थे तो हो जंहिंजे दर्शन सां थे तो असांजो बाग बलारो गुरुअ जी मेर मया सां थिए तो कारज पूरो गुरुअ जी मेर मया सां थिए तो कारज पूरो
नानक देव की जय। आज के आनंद की जय। सारी संगत की जय। सतगुरु जी गंगा दरबार मैया दादा की जय। ठाकुरदास प्यार सां जय श्री कृष्ण प्यारी सासंद उहे के भागन वारा हुंदा आहिनि जेके माउ पीउ जी शेवा कंदा आहिनि। जिन भी माउ पीउ जी शेवा कई आहे उहे हिन संसार में दुखी न अथव। हिकिड़ो मिसाल ॿुधायांव। हिकिड़ो किसान आयो महाराज वटि। किसान महाराज वटि आयो। किसान आयो महाराज वटि चई महाराज मूंखे सत्यनारायण जी कथा करणी आहे। महाराज भी साईं काशी बनारस में मंझंदि जो टाइम हो भंग भंग खूब पी वेठो। चई बाबा सत्यनारायण जी कथा करणी आहे। चई साईं हलूं था। जल्दी हुन महाराज भी साइकिल खई सत्यनारायण जी कथा साइकिल जे पुठियां केरल में विधई। हलंदा हलिया त सत्यनारायण जी कथा ॿ टे पना उॾामिया हवा ते। जेॾी महिल अची पहुतो हुते खेतीअ में त सत्यनारायण जी कथा चालू कयईं। सत्यनारायण जी कथा पूरी थी वई आरती बारती थी वई त किसान चयसि बाबा ये सत्यनारायण जी कथा त पूरी के पर हिन में लीलावंती कलावंती त चई कान। महाराज तो चए हे बेरा होशियार आहे। चई बाबा लीलावंती कलावंती खेत में कोन ईंदियूं आहिनि ये घरनि में ई ॿुधंदियूं आहिनि ये खेतनि में न ईंदियूं आहिनि। बोल माता रुक्मणी देवी की जय। हाणे हिकिड़ो भॼन थो ॿुधायांव तव्हांखे मेरे असांजे प्रेमी प्यार सां घुरायो आहे। हाँ मन जीत जीत के उम्र गवाए सजण बेली हुण तो हार फकीरा जीतन जामुल कोडी ऐं हारण जामुल हीरा मन हीरा लहंदा लख किरो रे अरियम्मा बेली कोडी लहदी कसीरा हुण बिन हार मञिया त पाऊ बे मुर्शिद बेपीरा रे जोर जुतिया जो ना यार यार आशिक कीअं सदा जोर जुतिया जो ना यार आशिक कीअं सदा Yeah.
गंज बल चोट ते अलामत पेरन पंध कंदसे जे मुझे पेरन पंध करण छॾे ॾिनो ऐन गोडन वर्गी संदसे अला जे मुझे गोडन घिसण छॾे ॾिनो कहन सतरन पर सुरंदसे जे मुझे सतरन सुरण छॾे ॾिनो कहन जेल पर चुरंदसे अला जे मुझे जेल की चुरण छॾे ॾिनो कहन हथन पर हलंदसे जे हथन हलण छॾे ॾिनो कहन टूटन पर फिरे कंदसे हरियमा जे मुझे टूटन तिरकण छॾे ॾिनो कहन कंदन भर किरंदसे हाणे पुनल मिलियो त मिलंदसि ढोलक धोरियो जोड़ जुतीअ जो ना यार जुतिया जो यार यार आशिक की सदाया आशिक की सदाया सजन माता तुझी तरह जो नाया अकुता तुझी तरह जो नाया जोड़ जुतीअ जो ना यार यार आशिक की सदाया जोर जुतिया जो आया ओ यार आशिक की सदाया सुहिणो शाह लतीफ़ चवे अला लतीफ़ चवे अला लतीफ़ चवे अला लाल लतीफ़ चवे अला काई कोट लतीफ़ चवे अला ओ पांच की अगल पाया रे यार पाया रे यार पांच की अगल पाया रे यार आशिक की सदाया यार जुतिया जो लाया ओ यार आशिक की सदाया सुरलू नाज़ नगियरा सुरलू नाज़ नगियरा बीन बजाया रे यार बजाया रे यार जुतिया जो आया ओ यार आशिक की सदाया जोर जुतिया जो आया ओ यार आशिक की सदाया क्या बात बोल माता रुक्मणी देवी की जय भाई टे गोट थिया असां सिंधी समाज में साईं वसण गोट साहब क्या बात है सुबुह ना संत दर्शन ॾेई विया साईं जीवन गोट साहब सदैव रहमत रही असांजे माता साहब मथां असांजे नानीअ मथां अहिड़ा टे धकायूं जो टे सुपात्र ॼमी विया अचो साईं असांजो हे भाउ जंहिं असांखे टे घोट जी बि ॼाण ॾिनी वसण घोट जीवन घोट बेताई घोट क्या बात है बेताई घोट जो हाणे मां अर्ज़ु करणु चाहींदुसि पंहिंजे वॾे भाउ खे दिलीप लालवाणी खे त आर्य गुरु जी जे ऐं माता रुक्मणी देवी जे हिन वर्सी महोत्सव ते उन्हनि ते ॿ शब्द रोशनीअ जा चवनि ऐं असांखे आसीस कनि आयो लाल सवई चओ झूलेलाल सभिनी खां पहिरीं त वर्सीअ निमित ॿ अखर ॻाल्हाईंदुसि उन खां पहिरीं मुंहिंजी माता जे श्री चरणनि में 4 लाइनूं चवंदुसि तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है,
प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ, ये जो दुनिया है बन है कांटों का, तू फुलवारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माँ बच्चों की जान होती है, माँ बच्चों की जान होती है। खुशकिस्मत होते हैं वो बच्चे जिनकी माँ होती है। मेरे हंसने पे, मेरे रोने पे तू बलहारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, प्यारी माता, ब्रह्मलीन माता रुक्मणी देवी जी के श्री चरणों में प्रणाम। और हमारे मामा जी आर्य गुरु जी, उनकी भी आज ये वर्षी मनाई जा रही है। और जो संत होते हैं, पवित्र आत्माएं होती है, जब वे अपना चोला छोड़ती हैं तो वे सूक्ष्म रूप से यहीं रहती हैं, इसी लोक में रहती हैं, अपने स्थान में रहती हैं। इसका जीता जागता उदाहरण है कि आज भी जो इस शिव मंदिर पर कोई मुराद करके जाता है तो अवश्य पाता है। तो ये माता रुक्मणी देवी की आज भी कृपा यहाँ बनी हुई है। और उनके बरसे के निमित्त जितने भी भक्त यहाँ आते हैं, मुरादें पाते हैं, मांगते हैं। और इस निमित्त तमाम जो हमारे संत महापुरुषगण अपने प्रवचन करते हैं, कीर्तन करते हैं, सत्संग करते हैं, और उस सत्संग का जो आनंद आता है वो आनंद ही तो परमात्मा का स्वरूप है। उस परमात्मा की उपस्थिति में मैं यहाँ आप सभी लोगों के लिए अभिनंदन करता हूँ कि आपने आकर के इस कार्यक्रम को सफल बनाया है। हमारे उल्लासनगर की साक्षात मीरा, मेरी बहन दीदी ज्ञान गंगा जी, जब वो गाती हैं, जब अपने श्री कृष्ण के को याद करते हुए, तब कभी कभी गाते गाते उनकी आंखों से अश्रुधारा बह उठती है। और ऐसा मार्मिक अवसर होता है वो जो कभी बुलाया नहीं जाता। और अब तो जन्माष्टमी आ रही है, हमारे उल्लासनगर का वृंदावन है वो। मैं तमाम भक्तों से ये अपील करूंगा, आग्रह करूंगा, अनुरोध करूंगा कि अवश्य श्री कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर दीदी ज्ञान गंगा जी के आश्रम में वहां पधारें और इस आनंद रूपी मक्खन का आनंद ले। आयो लाल सवाई जो 17 रात को 11 से 1 इस अवसर को बिल्कुल अपने हाथ से न जाने दें, न जाने दें, न जाने दें। बेहतरीन स्कीम है, आनंद रूपी मक्खन जितना खा सकते हैं खा लीजिए। और
असांजे ते रमेश लाल भाऊ असांजे छा राधा कृष्ण जी गीतन ते नृत्य कंदा आहिनि ॻाईंदा गाना आहिनि सुरेश लाल असांजा संत कुमार असांजो भाउ रमेश भाऊ आहूजा असांजो उल्हासनगर जो मिस्टर चीफ गेस्ट शांति दूत अलाए कहिड़नि कहिड़नि नालनि सां असां उन्हनि खे यादि कंदा आहियूं ॿुधो ऐं हिन माता दरिया प्रार्थना आहे कि साईं करे असां सिंधियुनि जी सदाईं रहिजी अचे असां सभिनी भाउरनि जी माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था सां जुड़ियल तमामु पदाधिकारी कार्यकर्ताऊं सेवादारुनि जी ऐं उन्हनि जी जिन गीतनि में संगीत में सेवा में पाण मोखियो आहे हिते हिन कार्यक्रम में अची करे ई साईं उन्हनि खे अञा वधाईंदो अञा अॻिते आणींदो हिकु दफ़ो वरी जोर सां जयकारो मनाईंदासीं आयो लाल सभई जो जय झूलेलाल भाई असांजो सुरेश लालचंदानी वेठो आहे एॾी देर खां हिकु सिट त घटि में घटि असां ॿुधंदासीं हिकिड़ी सिट हिकिड़ी सिट सिर्फ़ बोलो सतगुरु टेऊराम महाराज की भाई सजी संगत बैठी आ 2 मिनट जरूर भी जरूर जयकार कंदा सतगुरु जी बोलो सतगुरु स्वामी सर्वानंद महाराज की बोलो सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज की जय हाजरा हजूर साईं देव प्रकाश महाराज।